खजियूं रमज़ान शरीफ़ में इफ़्तारी ऐं सहरीअ जे वक़्तु इस्तेमालु कयूं वेंदियूं आहिनि, पर इन्हनि खे अवां सॼो साल इस्तेमालु करे सघो था ऐं हीउ अहिड़ो मेवो आहे जेको 12 महीना मिली सघंदो आहे। हिन खे ग़िज़ा में शामिलु करण जा केतिरा ई फ़ाइदा हूंदा आहिनि। खजुनि में मौजूदु मिठाण ऐं ग्लूकोज़ जिस्म खे फौरी तवानाई ॾींदा आहिनि। फाइबर, पोटाशियम, मैग्नीशियम, विटामिन्स ऐं एंटीऑक्सीडेंट्स जिस्मानी तवानाई वधाईंदा आहिनि, जंहिंसां अवां देर ताईं चुस्त ऐं तवाना रही सघो था। खजियूं खाइण सां कैंसर जो ख़तरो घटिजी वेंदो आहे ऐं मादे में हानिकार बैक्टीरिया घटिजण लॻंदी आहे। इन सां आंडनि जो कैंसर नाहे थींदो। रोज़ खजियूं खाइण वारनि जो हाज़मो बहितर रहंदो आहे। खजुनि में मौजूदु फाइबर पेट खे वधीक देर ताईं भरियल रखंदो आहे ऐं ब्लड ग्लूकोज़ वधण खां रोकींदो आहे, जंहिंसां वज़न में घटिताई ईंदी आहे। खजीअ में मौजूदु विटामिन B6 दिमाग़ी सिहत खे बहितर बणाईंदो आहे ऐं बीमारियुनि सां विढ़ण में मदद कंदो आहे। दिलि जी सिहत खे बहितर बणाइण लाइ खजुनि जो इस्तेमालु फ़ाइदेमंद हूंदो आहे। इन सां कोलेस्ट्रोल जी सतह घटिजी वेंदी आहे। खजुनि जा इहे सभु फ़ाइदा इन जी ग़िज़ाइयत जे करे आहिनि।